दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों न्यू सोप सीरियल जेको अचणा आहिनि उन्हनि में तव्हांखे सभु खां वधीक कहिड़े अदाकार जो इंतज़ारु आहे त बाबा हिन अदाकार जो सोप सीरियल अचे, छा आज़म मेंगल जो या वरी लाला रफ़ीक ज़हूर साहब या असद कुरैशी या हाजन तीणो या इरफ़ान शेख। छो त इन्हनि जा असां थंबनेल में तस्वीरूं रखियूंसीं ऐं इन चइनि पंजनि अदाकारनि जे ठिकाने कहाणी आहे त बाबा इन्हनि मां तव्हांखे सभु खां वधीक कहिड़े अदाकार जो इंतज़ारु आहे त हिन जो सोप सीरियल अचे। मुंहिंजे ख़्याल में सभु खां वधीक वॉन्ट जेको आज़म मेंगल खे मिलंदो या वरी लाला रफ़ीक ज़हूर साहब खे ऐं हाजन तीवणो, छो छा इरफ़ान शेख बि आहे इन लिस्ट में ऐं असद कुरैशी त हाई लेवल जो सिंध जो वॾो अदाकार आहे। पर हर कंहिंजी पंहिंजी चॉइस आहे। इहो सिर्फ़ु असां इन लाइ रखियो आहे तव्हांजा कमेंट कहिड़े अदाकार जे बारे में घणा अचण वारा आहिनि त पोइ ख़बर पइजी वेंदी आहे त हिन अदाकार जी जेका व्यूअरशिप घणी आहे। तव्हां पंहिंजा कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह करे सघो था, त नालो लिखी सघो था त तव्हांखे सभु खां वधीक कंहिंजो इंतज़ारु आहे, कहिड़े अदाकार जो इंतज़ारु आहे त बाबा हिन जो को सुठो मेगा सोप सीरियल अचे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब ऐं कमेंट ज़रूरु कंदा, शेयर कंदा।